नाज़रीन, गंबड़ जे पीर मोहल्ला में क़ाइम बुनियादी सेहत मर्कज़ गुज़िरियल 20 सालनि खां गैर फ़ाल बणियल आहे। बुनियादी सेहत मर्कज़ जी बिल्डिंग जी सार संभाल न थियण सबबि सरकारी इमारत भूत बंगले जो ॾेख ॾेई रही आहे। वधीक तफ़सील धरती टीवी गंबड़ जे रिपोर्टर मुमताज़ मेमण जी हिन रिपोर्ट में। मैटरनिटी होम पीरमाला जेको आहे इहो एक्चुअली 2005-06 में खोड़ा शिफ्ट थी वियो, खोड़ा बेसिक यूनिट खोड़ा। इन वक्त पोजीशन बिल्डिंग जी तमामु ख़राब आहे। ये जी पीरमाला में मैटरनिटी होम एमरजेंसी आ 15 का 20 सालन का गैरफाल बनल है। इन महिल ताईं ये मैटरनिटी होम बहाल न थी सकी है। असो DHO का इहो ही मुतालबो आ CM सिंध का मिनिस्टर ऑफ हेल्थ का तो असांखे पीरमाला वाली मैटरनिटी होम एमरजेंसी बहाल करे असां बेचैनी ख़त्म कई वने। एडो वडो इदारो हेल्थ जो मैटरनिटी होम एमरजेंसी जिलानी मौला जो गुज़िरियल 20 सालन का गैरफाल है। असां इहो ही मुतालबो कंदासीं CM सिंध मैडम अज़रा पेचू हेल्थ मिनिस्टर के मेहरबानी करे इन हॉस्पिटल के फाल कयो वने असां बेचैनी दूर कई वने। इहो आहे त हिनखे बहाल कयो वञे। हीअ 20 सालनि खां तक़रीबन बंदि आहे। हिते 400-500 घर रहण वारो असांजो पंहिंजे पीरमाला जो आहे जेको 14 ॾींहं कवरेज करण वारो आहे। हिनखे 20 सालनि खां अलाए छाजे करे बंदि कयो वियो, अलाए छा बि मसइलो आहे। असां हेल्थ डिपार्टमेंट खां इहा ई अपील कयूं था जांचा पड़ताल लही वञे ऐं हिनखे बहाल करायो वञे। मुतालबो कयूं था त ही काफ़ी अरसे खां जेका अस्पताल असांजी गैराबाद पई आहे। हिते काफ़ी आवाम परेशान आहे। इन करे जेको असांखे सहूलियत ईजाद खपे।